अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हीअ आहे रिहान हीरन खान, हीअ जिल्द 8 आहे। तहक़ीक़ ऐं तसनीफ़ डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच ऐं छापियो आहे पंहिंजे इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी। हीअ साईं किताबु मोकिलियो 2008 में मूंखे प्यारे मोहम्मद उमर जे मुताले लाइ। नबी बख़्श सही के 5 सां लिखे 2005 आहे 2008 एक्चुअली। सो हाणे हीअ किताबु आहे, मतिलबु अहिड़ा 10 जिल्द साईं पंहिंजे ठाहिया ऐं 10 घणा आहिनि उहे 2 जिल्दनि में हाणे ठाहिया अथऊं, वरी विधा अथऊं। ऐं हिन में जे घणियूं ॻाल्हियूं आहिनि सुहिणियूं, हीअ हुनजो पहिरियों पेज आहे। ऐं अहिड़े क़िस्म जा मज़मून पर हूंदा हुआ त तारीख़ जी ॻाल्हि हूंदी हुई ऐं पंहिंजो थी सघे थो त जेके बुज़ुर्ग हुजनि मुजाहिद उन जूं ॻाल्हियूं हुजनि, जीअं हिन में सूरत बादशाह जूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं रिसाले जी रिहाण मानायतीन माइन जे मुतलिक़ हूंदा हुआ सभिनी में। ऐं पंहिंजो 1857 जी बि ॻाल्हि आहे, ग़ुलाम भुरगड़ी साहिब जी बि ॻाल्हि आहे, एसोसिएशन मोहम्मदन एसोसिएशन। ऐं दड़े जा बुख़ारी, हाला कंडी जा भट्टी बुज़ुर्ग असांजा दोस्त अहबाब हुआ, वीचारा बुज़ुर्ग हुआ, अलाह साईं उन्हनि खे आराम करे, ऐं जेके जहिड़ा आहिनि उन्हनि खे अलाह हयाती ॾिए वॾी ऐं सांझ ॾिए, सिहत ॾिए। ऐं व्यास वींझार जूं ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं, ज़राफ़त ऐं सिंध जो मशहूरु माल मेहूं वग़ैरह। ऐं अवामी फ़िलसूफ़ ख़मीसो मेथलो ऐं सिंध में ढंढुनि जे वलियुनि ऐं ॿूड़नि जो ॾुथ ऐं कलामियूं मोहम्मद अली पठान ऐं पीअण भला वग़ैरह वग़ैरह। अहिड़ा क़िस्म जा मज़मून हूंदा हुआ इन्हनि मंझि। हाणे हिन ॿिए सुफ़े ते वञा आहिनि फ़क़ीर ग़ुलाम अहमद टालपुर ऐं फौलाद फ़क़ीर जी ॻाल्हि। हाणे इहा अॼु पढ़ंदुसि आऊं। ऐं सिंध जा नस्ब ऐं नग़मा ऐं कबीला ऐं छा आहे नालो वग़ैरह, लाशारी ऐं छा आहे अलाए जतोई ऐं भला छा। बहरहाल हीअ आहे किताबु। हाणे हिन में आऊं पढ़ां थो हीउ मज़मून जेको आहे साईं लिखियो पंहिंजो फौलाद फ़क़ीर ऐं कचहरी थी आहे मुंहिंजी फ़क़ीर ग़ुलाम अहमद टालपुर साहिबु। पोइ हाणे हीअ आहे त तव्हांखे ॾेखारण पोइ वरी आउं पढ़ंदुसि हिन मज़ा, तंहिं करे आउं साम्हूं रखंदुसि ऐं ॿूथ पंहिंजो खणी तव्हांखे ॾेखारींदुसि। अहिड़ो ॾिसण जो ज़रूरत कोन्हे को, पर ईअं कंदासूं। पंहिंजो हीअ आहे मुंहिंजो चहिरो मुबारक। हाणे आउं पढ़ां थो पंहिंजो। साईं फरमाए थो त पंहिंजो ग़ुलाम अहमद फ़क़ीर ऐं फौलाद, हीअ 122 पेज ते ऐं 123 पेज ते आहिनि। इहे 2 पेज आहिनि, 1.5 पेज आहे बल्कि, 1.25 पेज। ग़ुलाम अहमद फ़क़ीर टालपुर फरमाई त वेठल टालपुर नंढा तहलको फैज़गंज भिटाई साहिब जो तालिब हो। हाणे बि उठड़ियो जुमो अठड़ियो यानी 8 ॾींहंनि ते अठड़ियो जुमो लॻेसि। संदसि मकान भिटाई जो लोढ़ो सॾिबो आहे। ऐं 1942 ऐं 47 जे विच में वफ़ात कयईं। दड़ो वॾो ठाहियईं ऐं तुरबत पंहिंजी जीअरे ठाहियईं ऐं रोज़ानो यकतारो खणी वञी मथे हिकु कलाम चवंदो हो। चए थो रजब फ़क़ीर मौजीअ जे मैख़ाने ते फौलाद फ़क़ीर अची लथो, जेको सूफ़ियुनि वारो वॾो ताज पाईंदो। साईं पंहिंजो फौलाद फ़क़ीर जूं ॻाल्हियूं घणियूं आहिनि ऐं संदसि फ़र्ज़ंद जूं बि साईं डॉक्टर बलोच साहिबु ख़त वत उहे ॾिना आहिनि, उहे लिखियलु आहिनि। अलहमदिल्ला तमामु सुहिणियूं ॻाल्हियूं मूंखे वणंदियूं आहिनि उहे फौलाद फ़क़ीर जूं ॻाल्हियूं। सो वॾी हिशमत ऐं हाक वारो मुड़ुसु हुयो। ऐं ग़ुलाम अहमद फ़क़ीर टालपुर वटि दीदार लाइ आयो। पोइ हुनजो निज़ारो कंहिं हिंदुवाणी माईअ ते हो। सो ग़ुलाम अहमद फ़क़ीर फौलाद फ़क़ीर ॿांभण सॾींदो हुउसि। सो उते आयो त फौलाद फ़क़ीर अची खेसि वरायो।
खयंसि अची खयंसि, साईं लिखियो आहे अची खयंसि त कूड़ा आयो, बेख था करियो, बेख करे पिया माण्हुनि खे वरगलायो, अहिड़ियूं ॻाल्हियूं चयईंसि। तंहिंजे फ़क़ीर ग़ुलाम चयो त साईं कहिड़ा बि आहियूं पर अव्हांजे झोली में पिया आहियूं, अलाह सल्ली सईद। मुंहिंजे होॾां निवठाई नोरत आहे, होॾां फ़क़ीरी जलाल आहे, होॾां जमाल आहे, सम्झो ॻाल्हि मिड़ी पहुतल आहे मथे। सो फौलाद फ़क़ीर तंबी कान छॾी, साईं लिखियो त फौलाद फ़क़ीर तंबी कान छॾी, तॾहिं यकतारो खणी फौलाद फ़क़ीर खे मुख़ातिब थी ग़ुलामन फ़क़ीर ही कलाम चयो। हाणे मूंखे त हिकिड़ो त साइकी बि कोन थी अचे, ऐं ॿियो वरी हिन जो सुर अलाए कीअं ॻाईंदा हूंदा, पर आउं वरी पंहिंजे सुर में थो ॻाए ॿुधायां तव्हांखे, भले ॿुधिजाओ, पोइ निंड अची वञे त भले सुम्ही रहिजो, मिड़ई ख़ैरु आहे। नहीं नासूत चूं न पहिरीं चयो त तकड़ कर ताज क्यूं पातई, अलाह चयो तकड़ करे ताज क्यूं पातई, तकड़ कर ताज क्यूं पातई। फौलाद फ़क़ीर खे मुख़ातिब साईं पंहिंजो ग़ुलामन तालपुर साहिबु। त असां वियासीं टालपुरनि जे ॻोठ में, नंढा टालपुर वॾा टालपुर, हाणे हिते डॉक्टर बलोच सां गॾिजी असां वियासीं, पोइ हुते ख़बर न आहे हीउ साॻियो फ़क़ीर हो की ॿियो हुयो, पर असां वियासीं हुते। पर हीउ त गुज़ारियो आहे 47 में, हिन जे फ़र्ज़नि मंझां औलाद मंझां हूंदो। न तकड़ कर ताज क्यूं पातई बिरदा बार ना चातई, तकड़ कर ताज क्यूं पातई बिरदा बार ना चातई। नहीं नासूत चूं निकलिया मरींदे दम फना फिल्ला, नासूत यानी इंसानियत वारी जेको मंज़िल आहे उन वञा त निकितो अञा कोन्ह, जबरूत ऐं फलाण अलूहियत छा उन ते पहुचणु वॾी ॻाल्हि आहे। नासूत मञा ई निकिरी न सघियो आहीं। नहीं नासूत चूं चूं माना मझां, नहीं नासूत चूं निकिलिया मरींदे दम फना फिल्ला, कबीरा ॾो हे कमला। हाणे कमला छा आहे ख़बर न आहे, नालो आहे माई जो या छा। कबीरा ॾो अकई कमला, कारा कमरा बि चइबो कमला, असांजा कारा कमरा माना कारा ऐं ॿिया कमरा यानी न को अच्छा न को कारा, उहे थींदा कमरा। पर हाणे कमला लफ़्ज़ जी माना ख़बर न आहे मूंखे। नका जाती अंदरि पातई, नका जाती अंदरि पातई, वेठो दड़का ॾींहं सां फ़क़ीरनि खे। नहीं नासूत चूं निकलिया मरींदे दम फना फिल्ला, कबीरा ॾो हे कमला, नका जाती अंदरि पातई। किताबां दिलि की तय काले, अल्लाह सल्ली अला सय्यिदना, किताब पढ़ी पढ़ी कारा दिलि थी कारी दिलि थी वेंदी, सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। किताबां दिलि की तई काले सिखियो सुफ़ियान नदी चाले, या काली काली चइजे, किताबां दिलि की तई काली सिखियो सुफ़ियान नदी चाली, सभु सुफ़ियान। हाणे उहो त असांजे नज़र में त वीचारो मोमिन थियो नेठि वञी, पोइ हाणे असाबनि सबूरनि मज़ा आहे, पर हाणे पोइ खणिजे न अहिड़े शख़्स खे, दिलि सुफ़ियान जी जेका असां हासिलु थियणु वॾी ॻाल्हि आहे। किताबां दिलि की तई काली सिखियो सुफ़ियान नदी चाली, नका का अखे की तई आली, नका कालऊं लॻन ला तई, नका का अखे की तई आली, अल्लाह सल्ली अला सय्यिदना। रोईं आहे कंहिंजी जुदाईअ में फ़िराक में, जो अखि कारी अखि आली थिए हा तुंहिंजी, न को का लऊं लॻाए किथे। दुआ सत दावतां खूंदे, दुआ सत दावतां खूंदे, खाई पियो वतिया पटका भलिया पवंदे, वतिया भला पटका पायो पियो घुमी। दुआ सत दावतां खूंदे वतिया पटका भलिया पवंदे, वदत दी वाट ना वींदे तमादी तलबकूं ताती, तमादी तलबकूं ताती, तमाजी तलब खे तातियो पको कयो वेठो आहीं।
ग़ुलाम अहमद सफ़ा बोली न काका चिंग पई चोली न ग़ुलाम अहमद सफ़ा बोली न काका चिंग पई चोले होवण बावण घणी बोले बोले होवण होवण यानी आऊं आहियां होवण अनानियत यानी ख़ुदी यानी जूद तूं आहीं ऐं ॿी सॼी काइनात आई काइनात तुंहिंजे नज़र में हुअण भावण पाण खे भाई थो पाण खे यानी नार्सिसिज़म या आहियां आऊं छा साईं चए थो आलम आऊं सां भरियो थो भेर करे होवण भावण घटी भोले ग़रूर पंहिंजो हुन भोले में विझी छॾियो डिल्यूजन में अची विया हलियो त पंहिंजे भावण जे करे पंहिंजे हुअण जे करे अलाह केॾो सुहिणियूं ॻाल्हियूं वीचारी चवंदा केरु सम्झे वरी हुअण भावण घणी भोले घटी भोले विझी छॾी भोले मंझि शैतान तोखे ग़रूर में विझी छॾियो धोखे में विझी छॾियो हुअण भावण घटी भोले कालूदा कौल ना चाती कालू अलस्त बिरब्बिकुम जे कालू भला चए उहो तूं सम्झे कोन मीसाक जी ॻाल्हि जेका सूरत राद सूरत छा सूरत अल आराफ़ 7 नंबर में 172 आयत मंझि अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना हाणे इहा ॻाल्हि यादि ॾियार दरवेश खे पंहिंजे खे फौलाद फ़क़ीर खे त साईं लिखियो आहे पंहिंजे डॉक्टर नबी बख़्श तालपुर साहिबु त पंहिंजो इहो ॿुधंदे ई फौलाद फ़क़ीर मूड़े तां वञी हेठि फ़को कयो ऐं कुझु वक़्तु उते पियो रहियो पोइ उते ग़ुलाम अहमद फ़क़ीर खां माफ़ी वरिताईं हाणे इहा ॻाल्हि हिते पूरी थी अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल